सिज सामू मुंह में मता करी कथ सुपे राजे सथ तारे सिज पाल मिले भलू मियां अल्लाह। धरती लेजण जाओ हो धरती लेजण आयो हो चवंदे मुखां पोए पिरी माण्हू छत कलंदर हो। पर बकाए बाहिमी अमन इंसानियत जे खैर जो पैगाम दरियाह बणजी बारो ही वहंदो रहे थो। साईं सदाई करी मथे सिंधु सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। भिटाई जी वह दुआ जेका सिंध लाए पूरी कायनात जे खैर जे सदके घुरी वही हुई उनमें अदम तशद्दुद ऐं दहशत ऐं वहशत जे टोड़ जो पैगाम समायल आ। उन सोच के दिल ऐं दिमाग में समाए ही नंढड़ा ऐं नंढड़ियूं वॾा थी रहिया आहिनि। झट पिटे पह जंग हाड़े पुछमा होत खे सूर सबेली ससुई लक तही से लंग त सुप्रिया जे संग मुंद मेड़ाओ तो थिए। जागरता जेका सिंध जे शऊर के सदाई सुजा करण जी कोशिशुनि में रहे थी जेका सॼे आलम के अमन जो पैगाम ॾियण में रुधल आ पर संदसि ॻोठ ते दहशत गर्दीअ जो इल्ज़ाम लगायो वियो आहे ऐं उन इल्ज़ाम हेठि जागरता जे ॻोठ जे ॿिनि गभरुनि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो ऐं हिकु लाश जी त सरकारी सतह ते तौहीन बि कई वई। अचो त उन जागरता सां मिली अचूं ऐं ॾिसी अचूं मतां मथस तोड़े संदसि जेॾियुनि ऐं जेॾनि संदसि मिटनि माइटनि ऐं पाड़ेसरियुनि मथां लॻल इल्ज़ाम में का सदाकत हुजे। इहो इल्ज़ाम दुरुस्त आहे या ग़लति फ़ैसिलो अव्हां खे करणो आहे। ही पूरी स्टोरी ॾिसण बाद जागरता ताईं पहुचण लाइ असांखे मोरो बाईपास खां वाया अधु ठहियल ऐं अधु टुटल गचेरो रोड वठी बंदु क्रॉस करे कचे ताईं पहुचणो पवंदो जेको मुफ़ासिलो लॻभॻि 12 किलोमीटर्स खां मथे थिए थो। लुड़म लाड़ा उथियो हली करी मथ सिज सामू मुंह में मता करे कथ सुपे रांझे सत गाड़े सिज गाल मिड़े उलई सिज वेर की डिठाई नुंगल ससुई खे सयद चए सूरन जो समर उठल रखियो कर वेचारी वणकार थी। ही आहे जागरता लिगारी महमूद उर्फ मिस्किन लगारी जी धीअ ऐं उन ई नंढड़ीअ नाले पुठियां ॻोठ बिजराणी लिगारी में इहो स्कूल वाक़े आहे जंहिं लाइ मशहूरु आहे त हिते भिटाई जा पारखू पैदा कया वञनि था। ढिड़ी घणो अथ करे इलाही तुहार इबाड़ा भिटाई जा पारखू थी को कारनामो सरअंजाम ॾींदा या न पर फिलहाल कमाल इहो करे रहिया आहिनि जो शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सवें बेतनि जा हाफ़िज़ बणिजी उन्हनि बेतनि खे हीअं सां हंडाए रहिया आहिनि। मिड़ा मछ हज़ार जीअं भाङा थींदई सोणी भिटाई असांजी विंदुर आहे
यानी हाफ टाइम में असां बेतनि जा मुक़ाबला कंदा आहियूं, हाफ टाइम में बेत पढ़ंदा आहियूं, उहो असांजी विंदुर आहे। अच्छा, नंढनि ॿारनि खे केतिरा केतिरा बेत बिटाई यादि करायनि था? ॾिसो हाणे हींअर 9 साल शुरू थियो आहे, असां वटि नवां किताब कोन, ऐं बैत बोर्ड ते लिखी उन ई मां डिक्टेशन लिखाईंदो आहियां, उन ई मां रीडिंग कराईंदो आहियां, त उन सां मुंहिंजो बैत ईअं माना सभिनी ॿारनि खे, कंहिंखे 10, कंहिंखे 5, कंहिंखे 6, ईअं सभिनी खे यादि हूंदा। ऐं ॿियो आहे त असां प्रोग्राम कंदा आहियूं लतीफ़ी मेला हर साल डिसंबर में, उन में असां फी ॿार खे हिकिड़ो सुर ॾींदा आहियूं, उन ते उहो स्टाल लॻाईंदो आहे, मॉडल ठाहे स्टाल लॻाईंदो आहे। उन करे मिसाल कोमल हिन दफ़े सुहिणी सुर हुअसि त उन सॼे सुर खे हिन कंट्रोल करे वरितो। अॼु हिन वटि कापाइती हो, हिन वटि सुर खावड़ी, त हिन सॼे खावड़ीअ खे कवर करे वरितो। अजय वटि रामकली हो, ईअं सुर असां विराए ॾींदा आहियूं ॿारनि खे। ईअं बि नाहे त सनन उस्ताद मिस्किन लगारी रगो खेनि भिटाईअ जा बेत यादि कराए थो, पर ही ॿाड़ा ऐं ॿाड़ियूं शेख अयाज़ उस्ताद बुखारी ऐं हसन दर्स तोड़े सिंध जे ॿियनि शाइरनि जी क़ौमी शाइरीअ खे बि ख़ूब यादि कंदा रहनि था। को सावण नेठ त वसणो आहे ऐं गाह गसन में घसणो आहे, को सावण नेठ त वसणो आहे ऐं गाह गसन में घसणो आहे, जित नेठ कॾां वलहार वसन, स्वदेस मुसाफ़िर मुंजोड़े, स्वदेस मुसाफ़िर मुंजोड़े। आसुआ हिकु वार वसन ऐं जरथर वीर वतार वसन, आसुआ हिकु वार वसन ऐं जरथर वीर वतार वसन, ऐं बादल बरसी बस न कन, स्वदेस मुसाफ़िर मुंजोड़े। कांडेरे नाले हू हारी काल मरी 80 तप में, कांडेरे जो डांधन जोड़ो, कांडेरे जो डांधन जोड़ो, पर सियारे में चोरन कायो, जेते कुत्ते केदो बायो। हा पर रात बि कारी आहे, जेखां तो बहजारी आहे, छा दी तारीख फलोरे, छा दी तारीख फलोरे, चोरन जाती पेरा ड्राहे, हुन जी ज़ात रिलियूं ठायूं, केॾियूं प्यारियूं भलियूं ठायूं। जागरता पब्लिक स्कूल लगारी बिजराणी को सरकारी स्कूल नाहे। हिन दरसगाह के मिस्किन लगारी ॿारनि खां मिलंदड़ नाले मात्र फीस तोड़े पंहिंजे हणावणा हलाए रहियो आहे। ॿिनि कचनि कमरनि अंदरि टुटल बेंचुनि ऐं कुर्सियुनि ते 150 ॿारड़ा पहिरें खां 8 दर्जे ताईं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा दर्सी किताब पढ़ी पंहिंजी तालीम खे अॻिते वधाए रहिया आहिनि। कमाल इहो बि आहे त हिन स्कूल में पढ़ंदड़ ॿारड़ा हर इम्तिहानी नतीजनि में समूरनि स्कूली ॿारनि खां सुठियुनि मार्क्स ते पास थियनि था। नॉर्मल आहिनि, पर वरी बि जॾहिं मिसाल असां वटि 6 में ॿारु ईंदो आहे गवर्नमेंट मां, त उनखे ABC पढ़ाइणी पवंदी आहे। असांजो ॿारु जॾहिं 6 में ईंदो आहे पंहिंजे स्कूल जो, त उहो पोयां 5 अंग्रेजी पढ़ियल हूंदो आहे, त पोइ वरी पंहिंजे स्कूल खे ॾिसी चवंदा आहियूं हा कमु आहे, बाक़ी न त हूअं नॉर्मल आहे एॾो ख़ासि। उहो स्कूल टुटल कुर्सियूं, खेमे में लाइब्रेरी, जेकॾहिं माण्हू चवनि त ही दहशतगर्द आहिनि त हुननि जी सोच ते लानत कंदसि। जेकॾहिं माण्हू चवनि त ही पंहिंजो इस्लाम जा दुश्मन, तॾहिं मां हुननि जी सोच ते लानत कंदसि। ही रियल इस्लाम आहे, ही हक़ीक़त आहे। जेकॾहिं धरती जी हिफ़ाज़त करे, जेकॾहिं ही लतीफ़ जो दर्स, ही इस्लाम जो दर्स, इहो अॼु जंग कोन्हे, ही जंग करबला छो थी? इहे त जंग हुई। इस्लाम में तरमीम करण न ॾींदुसि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ई चवणो। ये जेको रियल इस्लाम आहे, जेको हक़ीक़ी इस्लाम आहे, उहो ई रहंदो। त अल्लाह जे वलियनि बि इहो ई दर्स ॾिनो। हिते जागरदा स्कूल जेको हिते पहुता आहियूं, ऐं जस थो ॾियां कामरेड आदि कोमल खे, ऐं जवाहर साहब खे, ऐं जेको लतीफ़ जो पैगाम हिननि खयो आहे, इहो हक़ीक़ी इस्लाम आहे ऐं हक़ीक़ी वाट आहे। हिननि कचनि कमरनि में AC त परे जी ॻाल्हि, पखो बि कॾहिं कॾहिं हलंदो आहे, पर हिते अव्हां खे सिंध जो निज आसेस ऐं ख़ासि हुबकार महसूस थींदी। किताब रखण लाइ लाइब्रेरी नाहे त छा थियो, मिस्किन लिगारीअ जे घर जे दालान में वाक़िअ रंधिणो ऐं किथां हथ कयल ई ख़ैमो लाइब्रेरी बणियल आहिनि। मिस्किन लिगारी वटि बसि इहा ई मिल्कियत आहे। हिन पंहिंजे घर जो वॾो हिसो स्कूल खे अर्पे छॾियो आहे त जीअं ॻोठ बिजराणी लगारी तोड़े पस गिरदाई जे ॻोठनि जा तालीम खां महरूम ग़रीब मिस्किन ॿार बहितर तालीम पिराए अॻिते वधी सघनि। केरु इहो न सम्झे त हिते रुॻो लिगारी ॿार पढ़नि था, पर हिन कचे स्कूल में कोराई सोलंगी तोड़े ॿिनि ज़ातियुनि जा ॿार बि इल्मु पिराए रहिया आहिनि। स्कूल जो मक़सदु आहे जेके लेस क्लास जा ॿार आहिनि, जेके पोरियत क्लास जा ॿार आहिनि, उन्हनि खे मथे आणणु,
केतिरा ॿार आहिनि टोटल दाख़िल? मूं वटि दाख़िला 140 ॿार। काएं क्लास ताईं आहे? 8वीं क्लास। कामरेड मिस्किन लगारी पंहिंजी बाशऊर न्याणी कोमल लगारी समेत ॿियनि पुटनि ऐं धीअरुनि खे आला तालीम ॾियण लाइ जाखोड़े रहियो आहे, जंहिं मक़सद में हू कंहिं हद ताईं कामयाब वियो आहे जो संदसि न्याणी कोमल लगारी कराची जे हिकु बहितरीन तालीमी इदारे में पढ़े थी, जॾहिं त संदसि हिकु पुटु MPhil करे रहियो आहे। ही ॿार न रुॻो पढ़ाई ऐं शाइरीअ में वॾा होशियार आहिनि पर तमामु सलीके मंद पिण आहिनि। साइंसी प्रोग्राम्स खां वठी सकाफ़ती मेला मुनक़िद कराए पंहिंजिन सलाहियतुनि खां सभिनी खे हैरान करे छॾीनि था। मिस्किन लगारी जो चवणु आहे त ॿारनि खे भिटाईअ जा बेत यादि कराइण ऐं सम्झाइण जो मक़सदु सिंधी ॿोलीअ जी बका आहे। हू चवे थो त लतीफ़ खां सवाइ सिंधी ॿोलीअ जी बका नामुमकिन आहे। मक़सदु छा आहे हिन जो? सुरनि खे पढ़ण जो, सिंधी ॿोलीअ जी बका। सिंधी ॿोली जी बका लतीफ़ खां सवाइ मुश्किल थी। मुंहिंजी मादरी ज़बान सिंधी आहे, सम्झो। माशाल्लाह की ॻाल्हायूं पर आहे सिंधी। माशाल्लाह। ॿारनि खे बेत लतीफ़ जा यादि करायो था। तव्हांखे केतिरी ग्रिप आहे, तव्हांखे केतिरी परख आहे लतीफ़ जी, लतीफ़ जी शाइरी जी? लतीफ़ जी शाइरी कोन्हे ॼाण, अहिड़ो ख़ासि ॼाण कोन्हे। थोरो घणो जो करे को बेत न ईंदो आहे त कंहिं दोस्त खां पुछी वठंदो आहियां, इरफानी बेत कीअं थींदो, पुछी वठंदो आहियां, पोइ ॿारनि खे सेखारींदो। यादि केतिरा सुर आहिनि, सम्झ केतिरी? यादि कोन्हे, हूंदा खोड़ हूंदा, ॿार पढ़ंदा आहिनि, यादि अची वेंदा आहिनि। सम्झ भला केतिरनि सुरनि जी? मूंखे शनास सम्झ उहो हाणे चवण उहो ॿियो ॿुधाए न, मां त चवंदो ॿियो केरु ॿुधाईंदो आहे? हींअर सॼो रिसालो सम्झां थो। हिकु कचो उहो बि आहे जिते दहशत जो राकास उत्तर सिंध जे माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए रहियो आहे, पर उते को पुछण वारो न आहे। ऐं हिकु कचो ही बि आहे जितां अमन ऐं शौर जो पैगाम हुबकार बणिजी सॼी सिंध में पखिड़िजी रहियो आहे, पर खेनि लॻे थो त हिते दहशत पलिजी रही आहे।